सिंध में हारन के सिंध बैंक जरिए बेनज़ीर हारी करण जो फैसलो कयो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जी सदारत हेठ इजलास थियो। रात वारो सेक्रेटरी रफीक बुर्रो बेन पिण शिरकत कई। इजलास दौरान हार जारी करण वारे अमल जो जायज़ो वरितो वियो। अहम ख़बर खान नाज़रीन अवां खे अपडेट करूं त सिंध में हारन के सिंध बैंक जरिए बेनज़ीर हारी करण जो फैसलो कयो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिंध में हारन के सिंध बैंक जरिए बेनज़ीर हारी कार्ड ॾियण जो फैसलो कयो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर सदारत हेठ इजलास थियो। ज़राअत वारो सेक्रेटरी रफीक बुर्रो बेन पिण शिरकत। इजलास दौरान हारी कार्ड जारी करण वारे अमल जो जायज़ो वरितो वियो। इज दौरान ॻाल्हाईंदे मोहम्मद बख्श महर चयो त हारन के सिंध बैंक जरिए बेनज़ीर कार्ड ॾिना वेंदा। सिंध में हारन के सिंध बैंक जरिए बेनज़ीर कार्ड ॾियण जो फैसलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर सदारत हेठ इजलास थियो। ज़राअत वारो सेक्रेटरी रफीक बुर्रो बेन शिरकत कई। इजलास दौरान हारी कार्ड जारी करण वारे अमल जो जायज़ो वरितो। इजलास दौरान ॻाल्हाईंदे मोहम्मद बख्श महर चयो त हारन खे सिंध बैंक जरिए बेनज़ीर हारी कार्ड ॾिना वेंदा। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा। सिंध में हारन के सिंध बैंक जरिए बेनज़ीर हारी कार्ड ॾियण जो फैसलो आहे।